हाणे मां तव्हां वटि खिताब ॾींदुसि जाम शहर शहरी एक्शन कमेटी चेयरमैन भार अपराध अपड़ो खे अची आवाज़ मुखातिब थे ताईं ताड़ियुनि जी गूंज में भार अपराध अपड़ो अची आवाज़ मुखातिब थे जिन जामशोर जे बुनियादी मसइलनि जे लाइ जामशोर खां टाउन ऑफिस ताईं एहतजाजी रैली कढी ऐं टाउन ऑफिस जो घेराव कयो आहे। सिंध यूनाइटेड पार्टी सिर्फ़ु जामशोर न पर पूरी सिंध में बुनियादी मसइलनि ऐं क़ौमी इशूज़ ते सदाई अॻियां रही आहे। जामशोर में अॼु हुननि जेको आहे हीउ पहिरियों चकर न पर सदाई हिननि डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जामशोर फ्लाईओवर जे हेठां बुख हड़तालूं कैंपूं क़ाइमु कयूं आहिनि ऐं पंहिंजो मौक़ुफ़ ॾिनो आहे बुनियादी मसइलनि लाइ। जामशोर हीउ जेको टाउन थी वियो आहे पर हिन जी हालत उहा ई ॻोठाणी लेवल जी आहे। पाणी जो मसइलो हुजे, सीवरेज हुजे, ड्रेनेज हुजे, पर जामशोर जा साॻियाई मसइला उते आहिनि। बजट वधी वई आहे, हिकिड़े दफ़े 11 करोड़ आया, ॿिए दफ़े 9 करोड़ आया, पर पैसा हड़प थी विया, कमु टके जो कोन थियो। त हिते मां चवां थो मुल्क जा जेको करप्ट तरीन कामोरा हिते जामशोर में गॾु कया विया आहिनि जेके हिन जामशोर जी भींग कनि पिया। असां हिते जदोजहद कमेटी हुजे, जामशोर शहरी एक्शन कमेटी हुजे, सदाई हिननि खे वाइफो कयो आहे हिन करप्ट कामरनि खे त हिननि करप्शन कई आहे, कमु टके जो बि न कयो आहे। दोस्तनि जो आहे त टाइम जी पाबंदी आहे, वरी बि सलाम जस्ट पेश कयूं था टाउन अमनदारनि हिन दोस्तनि खे, सागर बुर्दी, आसिफ भलाई ऐं सैफल जेके दोस्त आहिनि इन्हनि खे सलाम पेश कयूं था। हिननि सदाई जेको आहे हिन मसइले लाइ आवाज़ बुलंद कयो आहे ऐं इनशाला असां शहरी एक्शन कमेटी तव्हां दोस्तनि सां गॾु आहियूं ऐं इनशाला ईद खां पोइ हिकिड़ो वॾो जेको आहे सो इहो ठाहींदासीं हिकिड़ो पंहिंजो इतिहाद ऐं हिन सभिनी करप्ट कामरनि खे घर भेरो करण ताईं घर में सुख सां न वेहंदा आहियूं। तव्हां दोस्त जी महिरबानी।